फितरत के हवाले से असांजे ज़हन में कई सवाल पैदा थींदा आहिनि, जिन मां कुछ सवालन जा जवाब मिलंदा आहिनि ऐं कुछ सवालन जा जवाब वरी नाहिनि मिली सघंदा। असां पंहिंजी धरतीअ बाबति बि सोचींदा रहंदा आहियूं। धरती ते मौजूदु ऑक्सीजन जेका असांजे जीअण जो बुनियादी जुज़ आहे, उहा ऑक्सीजन जेकॾहिं फ़क़ति 5 सेकंडनि लाइ असांजी धरतीअ तां ग़ाइब थी वञे त छा थींदो ऐं ज़मीन जे मथाछिरे ते कहिड़ियूं तब्दीलियूं रूनमा थी वेंदियूं। हिकु दफ़ो वॾो साहु खणो। इहो साहु खणणु केॾो न पुरसुकून आहे। असां जेको साहु खणूं था उहा ई ऑक्सीजन गैस आहे। असांजे जियापे जो बुनियादु ऑक्सीजन असांजे माहौल में 21% मौजूदु आहे। जेकॾहिं उहा न हुजे हा त सभु साह वारा हिन वक़्तु जीअं जीवन घारियूं था, इहो सभु कुझु ईअं न हुजे हा। असां मां अक्सरियत खे ऑक्सीजन जी अहमियत जी ॼाण ज़रूरु आहे। उन करे ई असीं धरतीअ ते ॿूटा पोखण लाइ तमामु घणियूं कोशिशूं वठंदा आहियूं। पर इहा ऑक्सीजन हिन माहौल लाइ केतिरी अहमियत रखंदड़ आहे ऐं फ़क़ति 5 सेकंडनि लाइ ज़मीन तां ग़ाइब थियण सां कहिड़ी तबाही मची वेंदी, इन ॻाल्हि जो अंदाज़ो हिन वीडियो ॾिसण खां पोइ अव्हांखे सुठी रीति थी वेंदो। बज़ाहिर 5 सेकंड इंतिहाई मुख़्तसिर वक़्तु लॻे थो। अक्सर माण्हुनि खे इहो बि ख़्यालु ईंदो त भला 5 सेकंडनि लाइ असीं पंहिंजो साहु रोके बि सघूं था, पर 5 सेकंडनि में छा मां छा थी वेंदो, इन लाइ अव्हांखे हीअ मुकमिल वीडियो ॾिसण खां पोइ अंदाज़ो थी सघंदो ऐं यकीनन अव्हां हैरान थी वेंदो। उन्हनि 5 सेकंडनि में दुनिया जूं सभु ऊचियूं बुलंद तरीन इमारतूं रही पट थी पवंदियूं। इहा त असां सभिनी खे ख़बर आहे त इमारतूं कंक्रीट ऐं सीमेंट सां ठहंदियूं आहिनि ऐं उन कंक्रीट ऐं सीमेंट खे जेका शइ ॻंढे या जोड़े रखंदी आहे, उहा आहे ऑक्सीजन। बिना ऑक्सीजन जे इमारतुनि में इस्तेमालु थींदड़ मटीरियल उॾामंदड़ मिटीअ खां सवाइ कुझु बि न आहे। छा लाइ त उहे बिना ऑक्सीजन जे हिक ॿिए सां चिंबड़ी नथा सघनि। ओज़ोन जो तह बि ऑक्सीजन जे ई मालिक्यूल्स मां ठहंदो आहे, जेको असांखे सिज जे ख़तरनाक किरणनि खां महफ़ूज़ रखंदो आहे। पर 5 सेकंडनि में ऑक्सीजन न हुअण सबबि ओज़ोन बि पंहिंजो कमु करणु छॾे ॾींदो त इंसाननि जी चमड़ी ॻाढ़ी थी सिज जे तपश में सड़णु शुरू थी वेंदी। असांजे माहौल मां ऑक्सीजन ख़तमु थियण सां हवा जे दाब में अचानक तब्दीली अची वेंदी, जंहिंखे असांजा कन बर्दाश्त करे न सघंदा ऐं असांजे कननि जा पर्दा फाटी पवंदा ऐं असां हमेशह लाइ ॿोड़ा थी वेंदासीं। असांजी धरती जो मथाछिरो लॻभॻि 45% ऑक्सीजन सां जुड़ियल आहे, जेको हिकदमि टुटणु शुरू थी वेंदो। मथाछिरे ते मौजूदु सभु शयूं भुरणु लॻंदियूं, ज़मीन में ॾार पवणु शुरू थी वेंदा। छा लाइ त ऑक्सीजन ज़रिए हिक ॿिए सां चक हणी बीठल ज़मीन जा हिसा हिक ॿिए खां परे थी टुटणु लॻंदा। ज़मीन भुरणु शुरू थी वेंदी त समूरियूं गाॾियूं, हवाई जहाज़ तोड़े हेलीकॉप्टर पंहिंजो कमु करणु छॾे ॾींदा। उॾामंदड़ जहाज़ अची धरतीअ जे मथाछिरे ते किरी पवंदा। समुंडनि जो पाणी गैस बणिजी उॾामणु शुरू थींदो। छा लाइ त पाणी 2 एलिमेंट्स हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन ज़रिए जुड़ियल हूंदो आहे। जॾहिं ऑक्सीजन ग़ाइब थी वेंदी त फ़क़ति हाइड्रोजन वञी बचंदी ऐं हाइड्रोजन सभिनी खां वधीक हल्की गैस हुअण सबबि मथे उॾामणु लॻंदी ऐं ईअं ज़मीन जे मथाछिरे ते ॾींहं जो बि ऊंदहि छांइजी वेंदी। छा लाइ त सिज जी रोशनीअ खे फैलाइण में बि ऑक्सीजन ई पंहिंजो अहम तरीन किरदारु अदा कंदी आहे। जेकॾहिं ऑक्सीजन न हूंदी त रोशनीअ जी पखेड़ थी न सघंदी। बग़ैर ऑक्सीजन वारनि उन्हनि 5 सेकंडनि खां पोइ आख़िरकार छा थींदो? न फ़क़ति सॼी दुनिया तबाहीअ जे वर चढ़ी वेंदी, पर माण्हू बि उन समेत मौत जो खाॼ थी वेंदा। छा लाइ त असां सभु ॼाणूं था त इंसान जो जिस्म 70% पाणीअ सां ठहियलु हूंदो आहे ऐं जॾहिं ऑक्सीजन न रहंदी त पोइ असांजे जिस्म वारो पाणी बि न रहंदो ऐं असांजे जिस्म जा सभु सेल्स फाटी पवंदा। फ़क़ति ई फ़क़ति 5 सेकंडनि लाइ ऑक्सीजन जी फ़राहमी न थियण सबबि अंदाज़ो लॻायो त छा मां छा थी सघे थो। दुनिया जे मथाछिरे ते हर तरफ़ तबाहीअ जा मंज़र हूंदा। अचो त वरी हिकु वॾो साहु खणो ऐं पंहिंजी धरतीअ ते वधि खां वधि ऑक्सीजन फ़राहम करण लाइ घटि में घटि हिकु ॿूटो ज़रूरु लॻायूं त जीअं असांजी हीअ धरती सरसब्ज़ ऐं ख़ूबसूरत बणिजी पवे। दोस्तो, हिन क़िस्म जूं सिंधीअ में साइंसी वीडियोज़ ॾिसण लाइ असांजो चैनल साहत TV सब्सक्राइब कयो।